गढ़ी खैरो ऐं भर पासे में मुहर्रमुल हराम जे हवाले सां एसएसपी जेकमाबाद डॉक्टर समीर नूर चन्ना गढ़ी खैरो पहुची मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतुनि जे अॻवाननि सां मुलाक़ात कई ऐं अमन अमान जी सूरत हाल जो पिणु जाइज़ो वरितो। उन मौक़े ते एसएसपी जेकमाबाद डॉक्टर समीर नूर चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुहर्रमुल हराम महीने जी आमद जे हवाले सां तालके गढ़ी खैरो जे मज़हबी जमायतुनि जे अॻवाननि सैयद अली शाह समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं ऐं उन्हनि जा मसइला बे ॿुधा आहिनि। उन मौक़े ते एसएसपी जेकमाबाद जो वधीक चवणु हो त असांजी कोशिश आहे त मुहर्रमुल हराम जा ॾींहं अमन अमान सां गुज़री वञनि ऐं शहर में अमन अमान जी फिज़ा पिणु क़ाइमु रहे, छो त गढ़ी खैरो सां गॾोगॾु पूरो ज़िलो जेकमाबाद बलूचिस्तान जे बॉर्डर ते वाक़िअ आहे। उन्हे लाइ सॼो ज़िलो हसास करार ॾिनल आहे ऐं तमामु जल्द बलूचिस्तान सां मिलंदड़ बॉर्डर जो दौरो बि पिणु कयो वेंदो ऐं मुहर्रमुल हराम दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया वेंदा, जॾहिं त एसएसपी सां गॾु डीआईजी इंचार्ज शमसुद्दीन डहर, डीएसपी यार मोहम्मद रिंद ऐं एसएचओ गढ़ी खैरो फिदा हुसैन शेख समेत वॾे तइदाद में पुलिस एहलकार संदसि गॾु हुआ।